इनकलाबी वजूद लतीफ़ अयाज़ पंवर जे तर्जुमो कयल किताब इश्क जो आवाज़ लाइ हिकु तासुर हैदर अली लिगारी। माहौल, हालतूं, सोहबतूं, एनवायरमेंट बिला शक हिकु अहिड़ो ताक़तवर ऐं मौसर वहिकिरो आहिनि जो उहे फ़र्दनि जी बसीरत ऐं सीरत में तब्दीलियुनि जा अकीचार ओहञाण दाख़िल करे खेनि हिकिड़ी अहिड़ी नहज ते आणे बीहारण ऐं उन ते हलाइण जो सबबु बणिबा रहिया आहिनि। मगर के ना भॻा बिन थोरा इंसानी वजूद अहिड़ा बि निर्वार थी बींदा आहिनि जे हालतुनि ऐं रिवायतुनि जी कहिड़ी बि संगीन सूरतहाल जी नफ़ी करे उनखे ललकारे इनकलाब जी ओसर लाइ राह हमवार कंदा आहिनि। अहिड़नि ॻाण ॻड़ियनि इंसानी वजूदनि जे अंदर जो इहो अझल उधमो, इहो हीजान पंहिंजे मंतक़ी अंजाम ते रसण लाइ रिवायतुनि ऐं रस्मुनि जे मौजूद मांडाण खे रद्द कंदो, पंहिंजे मक़सूद जो हदफ़ हासिल करण लाइ पाण क़ुर्बान कंदो, पंहिंजनि साथियुनि खे क़ुर्बानी लाइ आमादा कंदो, हैरत अंगेज़ तौर ते आदतुनि ऐं ख़सलतुनि जे मुरवज तूमार खे लताड़ींदो अॻिते निकिरी वेंदो आहे। बशर पथर आहे, भली हुजे पर रुगो पथर त न आहे। कंहिं बयाबान में अज़ ख़ुद उसरी आयल थूहर आहे, पर नरो थूहर त न आहे। जानवर आहे, कीअं चऊं त महज़ जानवर ई आहे। हू इंसान थींदे थींदे सभु कुझु आहे। कीअं हो पर सभु की आहे। किथां बि पंहिंजी कथ शुरू करे जेकॾहिं करे सघे त, मगर हुनजी न त का इब्तिदा आहे न ई वरी का इंतिहा, न का इब्तिदा अब्द जी न का इंतिहा। कतरे खे कलज़म बंजंदे जंहिं बि मांधाण ऐं मांडाण मां गुज़रणो पियो, हाइड्रोजन जे मालिक्यूल खे न्यूरॉन में तब्दील थींदे खणी कई जुग लॻा, मगर जुगनि ऐं लम्हनि जा लेखा करे आबो गुल ऐं बादो आतिश जे संगम में महज़ के इंसान जी हियत जो सज़ावार करार ॾियणु हिकिड़ो भोॻ थो लॻे। उहो इंसान जो ग़ुलाम थी वरी आका थियो, वरी आका मां ॿीहर ग़ुलाम बनियो ऐं नेठि आकायत जी बि ऐं ग़ुलामी जी बि हुन ज़ोरदार नफ़ी कई। ॻाल्हि आहे त जेसीं ताईं कंहिं पुरफ़रार शानाइते शऊर ऐं इरफ़ान जे कंहिं अॼाते भिंडार मां हुनजी तबई हस्त खे कंहिं लम्स, कंहिं छोहा ऐं कंहिं फैज़ जो इश्तराक मुयसर न आहे, तेसीं ताईं हुनजे तनज़ुल ऐं तरक़ी जूं हड़ई कारस्तानियूं बेमाना लॻनि थियूं। अना ख़ैर मिनल इनल हक़, सुभान मां आज़म शानी, इन्हनि सभिनी जो माख़िज़ हिकु ई आहे, यानी उहो ई अना इल्म व अंतुम ला तैलमून वारो। आदमी अदम तकमील जे कुलगीर अहसास ऐं हिजान मां निकिरणो न आहे। हू भले केॾियूं बि कामयाबियूं माणे, केॾियूं बि बुलंदियूं सर करे, केतिरियूं ई वुसअतूं अबूर करे, हुनजी ख़ुदि मुतमिन नाहे रहणी। संदसि तकमील जी आरज़ू लाहद जो हिजान आहे। इहो अहिड़ो ख़िला आहे जेको पुर थियणो न आहे। कहिड़ी बि नोयत में, कहिड़ी बि सतह ते, कहिड़ी बि नीच ऐं पस्त या ऊचे ऐं आला मयार ऐं महाज़ ते इंसान जे हसरत जो महकमो ख़ाली जो ख़ाली रहणो आहे। वटन वेठी आहियां, ॾिसियो कीअं ॾिसां, इन तण मंझां तिक ॾिने पाण उञ थिए, जे समुंड मोह करियां त सुरकियाई न थिए। अहिड़नि हैरत नाकियुनि में इंसान उलझे बि थो ऐं सुलझे बि थो। इंसान अहिड़नि आज़ादियुनि ऐं ख़ुदि इख़्तियारियुनि जी आरज़ुअनि ऐं हसरतुनि जी आमाजगाह बनबो रहियो आहे जेके हुनजे वस ऐं दफ़्तरस में न आहिनि। इन बेवसी जी पीड़ा में हुनजो पूरो वजूद हिकिड़े मुसलसिल क़ैदो बंद जे अहसास जी अज़ली नफ़ी मां या ॼमार गुज़रंदो रहे थो। लिहाज़ा उनजे रद्द अमल में हुनखे चयो वियो पंहिंजूं तक़ाज़ाऊं घटाए उन्हनि तां दस्त बरदार थी, यानी लन तरानी। हिन खे यादि ॾियारियो वियो, तूं बंदो आहीं, तुंहिंजो कमु बंदगी ऐं अताअत आहे, इन्हनि दावाउनि तां हथ खणी वञ। मगर हुन ज़िद कयो, अंगल कयो, जंहिंजे नतीजे में हिकु लेखे हुनखे ख्वार ख़राब थियणो पियो, होश ऐं हवास विञाइणो पियो, ख़ुदी खे बेख़ुदी मां गुज़ारणो पियो, अलाए कहिड़ियुनि आज़माइशुनि मां खेसि गुज़रणो पियो। मगर पंहिंजी दावा तां दस्तबरदार थियण बदिरां हुन उनखे तिहाई वधीक मुस्तहकिम ऐं मैच्योर कयो ऐं उन सारी तगोदो जहदो जिहाद जे सफ़र में जोहरे इश्क खे हुन पंहिंजो रहबर बनायो, तांजो उनजी मार्फत हू अमानत खे कुम बेइज़नी जे मरहले ताईं खणी आयो। इनल हक़, जो ई आहियां सो ई आहियां, पुनूं थियसि पाण जूं वायूं ऐं वार्ताऊं, इन ई अना जी सुरख़रुई ऐं सरबुलंदी जूं ज़मानतूं आहिनि।
बानभ जी ॿोली जी पस्तियुनि मां आजबे जूं अलामतूं आहिनि ऐं आशिक अजल सामाह ऊचे घाट अचनि जूं साबितियूं आहिनि। ॼण जोहरे इश्क इरफान ऐं अदराक जो नैमुल बदल बणिजी हद ऐं लाहत जा एतबारी संधा ओरांगे असुल ऐं कुल जी असुलियत ऐं कुलियत जो महराज माणे थो। ऐं ही निरालो कतरो इमशाज निस्बतले आहे, पूरी काइनात जी ख़ुश्की तोड़े नमी ऐं तरीअ ते छांइजी वञे थो। तख़लीक़ जे बेधड़क शौक़ मां फुटी निकिरंदड़ अणमई लज़त ऐं बेबहा मुसरत सां सरशार फितरत जे हिन बज़ाहिर नातवां नुमाइंदे जी नातवानी खे ललकारे मंझंदि पोशीदा आज़ादी ख़ुदि इख़्तियारी जे जुनून खे जाॻायो। जुनून जेको जुगनि खां बेमुहारियो बेसिमतो भिटकंदो रहियो, तड़पंदो रहियो, पंहिंजे अनंत मर्कज़ सां वरी फलहड़जण लाइ। इन दुई जो विराग एतिरे क़दुरु क़ीमती अमलु बणिजी पियो जो तलब जे जनमण जो सनियो हुन ईअं क़बूल कयो जेकी फ़िराक़ां थिए सो विसालां न थिए। फ़िराक विछोड़ो अजीब तर्ज़ जी मानाउनि जो भिंडार, जितां जॾहिं हिन मिटी जी मुठ पंहिंजे मान जो माण ॻोल्हे लधो त हुन पंहिंजे वजूद जी खोट जी लाहद खे बेशुमार हिजाननि ऐं बहराननि सां पुर करण जो ज़िमो खंयो। इन ज़िमेवारी में तक़रीब ऐं तामीर जी अखुट खेल जे आतिश में जली सड़ी पची रास थियण जी खेस सनद हासिल थी ऐं मिटी जो ही जोहर सितारनि सयारनि जी रख जी नाह जो मोतबर ऐं हाज़ुर तर्जुमान हाण पाण पसराइण पाण मञराइण जो बेमिसाल हस्त बणिजी पियो। तकमील जी हसरत जी बेज़ुबानी जॾहिं खसो ख़ाशाक जी अहमियत वधी वञे थी, पस्त बि जॾहिं हस्त जी हिसेदारी जो दावेदार बणिजी पंहिंजो पाण मञराइण जे क़ाबिल बणिजे थो, अना जो जूलान दावा जी वादी में पेर पाए पंहिंजे रिश्ते ते बज़िद थी बीहे थो, पोइ यान ऐं वान जा छेद कंदड़ बुज़ुर्ग भले पंहिंजी ज़िमेदारी पूरी कनि ऐं फ़र्क़ मरातिब जी हिकमत ऐं ज़रूरत तौरु वक़्त जी मुतलक़ियत खे बेवक़्त ऐं बरवक़्त जे खाननि में विरहाइण जी दानिश खे महाज़ मुहैया करे ॾियण जो मौक़ियो हथां भले न विञाइनि ऐं ज़मानो मकान में समायल ला ऐं इला जे मीसाक मां रहमत ऐं लानत जा इज़ाफ़ी वास्ता छिने धार करण जहिड़ो किरशबो बि करे ॾेखारीनि, मगर जुनून जी सुल्तनत जो सुल्तान जोहरे इश्क जी वारदात खे कीअं करे, केॾांहुं करे? हू त कुफ़र ऐं ईमान, अकुल ऐं वजदान, मलिक ऐं शैतान जे तज़ादनि जा छेड़ा हिक ॿिए सां मिलायो वियो रहे। न को कम कुफारसी, न का मुसलमानी मन, न का दिल दोज़ख ॾे, न की बहश्त घुरनि, आशिक अज़ाज़ील ॿिया मिड़ोई सधड़िया, मंझां सिक सबील लानती लाल थियो, सोई राह रद्द करे, सोई रहनुमा, ऐन शिरक ई जे बेशक भाई पाण खे। इन्हनि ॿोलनि जे हिजान जो जेको तत सत आहे, लफ़्ज़ी लेखे जी इन तर्ज़ जो जेको असुल असील आहे, इन पागलपणे में जेका माह ॾाहप आहे, उहो अमीक तह ख़ानो मानाउनि जी माना जो निशान बर आहे। इहा शिकायत बि बल्कि हर शिकायत दूर थी वेंदी जॾहिं अदना अदराक खां आला अदराक ॾांहुं जो सफ़र पंहिंजा मरहला तय करण जो उहो सलीक़ो अख़्तियार करे वठंदो जंहिंमें हरकत ऐं सुकूत, भुणको ऐं भभको, तजली ऐं अंधकार ॿुड़ी तजुर्बे जे महवर ते अची हिक ॿिए में ज़म थी वेंदा। जीअं किताब जे मुतरजम सुफ़े 140 ते बयानु करे थो, सभु काफ़िला रवां थी वेंदा आहिनि ऐं हयात बि। सभु काफ़िला रवां थी वेंदा आहिनि ऐं हयात बि। हयात जेका ममात जी ज़िद में आहे, फना जी ज़िद में आहे, छा फना खां वॾी काई हक़ीक़त आहे? हुसैन सोचियो, जॾहिं सूंह असूं जी हक़ीक़त हिकु आहे, फना बका बि हिकु आहे, निंड ख्वाब ऐं जाग ऐं सुजाग बि हिकु आहे, हर शइ जी हक़ीक़त हिकु आहे, त हू उन सूरत जी ॻोल्हा में केसी ताईं सरगर्दान रहे जॾहिं त सभई सूरतूं हिकु आहिनि। वेहम मुंद भंभोर में हाड़े हॾ महल, कूड़ी कजम कॾहिं, सची ॻाल्हि मसल, जानिब लए मजल, सूर विसार मससुई। सिफ़ात, पर्दो ऐं ज़ात इहा तसलीस वहदत जे वहकिरे में लड़ी लुड़ी हिकु थी वेंदी।
वरसाकारी रात जंहिंमें राह गुम थिए नका हुन जी तात ही पुण वञे विसरी सो पखी सो पिंजरो सो सरो सो ई हंज ॾील जंहिंजो ॾंज सो मारी थो मंझ फिरे तहक़ीक़ जी भरी तूं मथे रीह खणीज हक़ल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधीज अंधो थी पसीज मुशाहिदो महबूब जो बालिग़ ख़ुदी जी सरमस्ती ऐं आला अलियन जी तजरीदियत जी बुलंदियुनि जे औरांग जी सोज़ो सुरूर जा अजाइब ईअं ई लफ़्ज़नि जे हवाले थी सघनि था। फा वही अला अब्दहू माउ वही जी रमज़ बि इहा ई आहे। डेकार्ट चयो हो त आऊं सोचां थो लिहाज़ा आऊं मौजूदु आहियां। उनखां अॻु में फ़लसफ़ा ख़ुदी में हुजण बींग जो सबूत हो। आऊं मुतहरिक आहियां, हरकत में आहियां, माना आऊं मौजूदु आहियां। हरकत ऐं फ़िक्र ॿई विजूद हस्ती जे सबूत जूं ज़मानतूं आहिनि, मगर डेकार्ट खे ख़बर हुई त तबई हरकत मोशन थोरो अॻभरो या कुझु देरि हली पोइ महदूम थी वञण वारी आहे, पर ख़्याल फ़िक्र जो ख़ामोश वहिकिरो उनखां पोइ बि रवंदो आहे। माण्हू हरकत मोशन में न आहे, सुकूत में आहे, पोइ बि हुनजो फ़िक्र माइले परवाज़ आहे। ऐं इन सफ़र में अहिड़ो मरहलो बि अचे थो जॾहिं ख़्याल बि बीह रहे थो, मगर ख़ुदी यानी सेल्फ जो सफ़र पोइ बि जारी रहे थो। माण्हू तबई तौरु सुकूत में आहे, फ़िक्री तौरु बि सुकून में आहे, मगर हुनजे वजूद जी मानवी माहियत परवाज़ में आहे। हुनजा केई लतीफ़ तरवजदानी ऐं हिजानी जोहर बुलंदियुनि ऐं गहराइनि जा अणॾिठा अणलखा पार ओरांघींदा रहनि था। हियो मुंहिंजो हुत थियो, हित हॾियूं ऐं माह, पासा मथे पाहणे खाहोड़ी खोड़ीन, विॼा उतवोड़ीन, जित निहायत नाहका, लेटियल या वेठल जबलनि ऐं पहाड़नि जी संगलाख ज़मीन ते आहिनि, मगर हिननि जे रूह जो मीसाक उन विॼा हक़ीक़त कुबरा सां आहे जेका हिननि जी अवलीन तोड़े आख़िरीन तरजीह आहे, जेको हिननि जो मक़सूद ऐं मतलूब महज़ आहे। उते आहे ऐं नाहे जो को इलाइक़ो कोन्हे जिते इब्तिदा ऐं इंतिहा जा एतबारी फंदा बेमाना थी वञनि था। को कीअं बि सोचे, लतीफ़, सचल, सामी ऐं रूमी वॾे वफ़ूक़ सां अहिड़ा लीडर आछींदा ऐं ओरींदा रहनि था। वहदतुल वजूद पंहिंजे जोहर में आबिदो माबूद, आरिफ़ो मारूफ़, ख़ालिक़ो मफ़लूक जे अहिड़े इज़्ज़तमान माब रिश्ते जी ज़मानत फ़राहम करे थो। आदम जे मर्तबे ते फ़ाइज़ हस्त पंहिंजी ख़ाक नशीनी जे बावजूद नफ़ख़त फ़िया मिनल रूही बिशारत जी सिफ़त ऐं सदाकत जे घेरे में आहे। इहा हुनजे आला तर इम्कानात जी अफ़ज़ल तरीन इम्कानी मसनद आहे। हिन खे तख़लक़ुआ ख़ल्क़ुल्लाह जो उत्साहींदड़ सनियो सदा बेक़रार ऐं बेचैन रखंदो ईंदो। ख़ासि कसाफ़तुनि खे तर्क करण जी कुर्बानी तलबीदो रहंदो ऐं इहे सिरनि जा सौदा आसान थींदा रहंदा। सिर ढूंढियां धड़ न लहां, धड़ ढूंढियां सिर न आ, हथ करायूं आङुरियूं विया कप जी काना, वहदत जे विहां जे वया से वढिया। ईअं पुरज़ा थी वरी नओं थियणु, नओं जनम माण्हुनि जो अमल वरजाइबो रहे पियो। कुल पंहिंजी कसरत में तक़सीम थी वरी नओं कुल बणिजी ॿीहर कसरत में विराइजी वरी ॿियो निरालो कुल बणिबो। जुज़ ऐं कुल हिक ॿिए सां ताउन कंदे हिकिड़े अहिड़े कुल ते अची बीहंदा जंहिंखे मज़ीद जुज़नि में तक़सीम थियण जो वरी को जवाज़ न मिलंदो। इश्क जो पहिरियों सबक़ ई ख़ुदि कुर्बानी आहे। चढ़ी जबल चोट ते पुरवा कंदसि पाण पणे जी इहा तक़रीब ऐं तक़सीम थियणु घुरिजे। जीअं नई अफ़ज़ल ख़ुदी जी तइमीर जो जवाज़ पैदा थिए, लिहाज़ा इश्क जो अवलीन क़दर ई पाण अर्पण आहे, ख़ुदि सुपर्दगी आहे। ख़ुदी जेका हूअ पंहिंजी अवाइली हियत ऐं हैसियत में हर तरह, हर वक़्तु ऐं हर सिमत में पाण खे पहिरीं तरजीह जो मुस्तहिक़ सम्झंदे हर हाल में पाण खे ग़ालिब बल्कि अग़लब करार ॾेई ख़ुदि पिंदारी ऐं ख़ुदि सरी जे खुमार में बाक़ी पूरी मख़लूक़ ऐं मौजूदात खे तिछ सम्झंदी ऐं महफ़ूज़ कंदी रहे थी, इन बरतरी ऐं लाशरीकी जो पूरो मांडाण पहिरें ई धक सां मसमार थी वञे थो। माण्हू सर बुलंदी खां सर निगूनी ॾांहुं माइले मजबूर थिए थो। जोहर इश्क जो इहो इनकलाबी ओंझाण बशर खे हिकु नए जनम जी वारदात जो सनीहो ॾिए थो ऐं इहो नवाज़ीदा मासूम जॾहिं वरी जीअण जा ॿीहर ॼापे ॼाण जा मोहतरम ऐं मुनवर शबो रोज़ गुज़ारणु शुरू करे थो त हुनजी ख़ुशनसीबी ऐं आला मनसबी जो सफ़र शुरू थिए थो ऐं इहो सफ़र हुनखे हक़ीक़ुल हक़ाइक़ सां मुनसलिक करण जो ज़रियो बणिजे थो, जंहिंखे लतीफ़ मरणा अॻे जे मुआज़ से मरी थियनि न मात ऐं जीअणा अॻे जीअण जे हवालनि सां मौसूम करे थो।
इश्क जी इहा फिज़ा मजाज़ खां जुज़ खां शुरू थी हक़ीक़त ॾांहुं कुल ॾांहुं मुंतक़िल थिए थी, पोइ सारो वहिंवार ज़िंदगीअ जो क़दुरु तसवुर लाॻापा ऐं रिश्ता ज़ौक़ ऐं ज़ाइक़ा मान ऐं मापा उलट थी वञनि था। फ़र्द जी निगाह अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी वारे सॻोरे ऐं अनोखे मनसब ते फ़ाइज़ थिए थी ऐं काया पलट जो इहो तजुर्बो हुनजी समायत बिसारत तोड़े बसीरत खे मुशाहिदे ऐं मुआइने खे रंगो बू आवाज़ ऐं आलाप जे जहान जे मज़हरनि खे बिने नवां उञाण नवां औसाफ़ ऐं नवां अहसास अर्पण जे तजुर्बे मां गुज़रे थो। पसण पसीं जे त हमा खे हेक चवीं। तसौफ़ में हक़ ऐं हेकड़ाई हिक ॿिए जा मुतबादिल आहिनि। वहदत कसरत